मुल्क जो निगरान वज़ीर आज़म केर थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अपोजिशन लीडर आज़ा रियाज़ खे ख़त लिखी मुशावरत घुरे वरिती। अपोजिशन लीडर जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म जे मामले ते को डेडलॉक नाहे। पूरी कोशिश हूंदी त वज़ीर आज़म सां निगरान वज़ीर आज़म जो नालो फाइनल कजे। 3 ॾींहनि में नालो फाइनल न थियो त मामलो पार्लिमानी कमेटी वटि हलियो वेंदो। कमेटी बि फ़ैसिलो न करे सघी त मामलो इलेक्शन कमीशन ॾांहुं हलियो वेंदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां मिलंदड़ नालनि मां 2 ॾींहनि अंदरि निगरान वज़ीर आज़म जे नाले जो ऐलान कयो वेंदो। पीपल्स पार्टी निगरान वज़ीर आज़म लाइ 2 नाला ॾेई छॾिया। ज़रियनि मूजिब पीपी अॻूणे पॾे सेक्रेटरी जलील अब्बास जिलानी ऐं अॻूणे चीफ जस्टिस तसद्दुक़ हुसैन जिलानी जा नाला तजवीज़ करे छॾिया। जलील अब्बास जिलानी निगरान वज़ीर आज़म लाइ मज़बूत उम्मीदवार बणिजी वियो। मुस्लिम लीग नून तरफ़ां अञा ताईं नालो साम्हूं न अची सघियो। निगरान वज़ीर आज़म जी मुक़रर लाइ आइनी ज़िम्मेवारी पूरी करण लाइ तैयार आहियां। मुल्क की तरक्की ऐं ख़ुशहाली ॾांहुं वठी वञी रहियो आहियां। अॼु जेतिरे एके ऐं इतफ़ाक़ जी ज़रूरत आहे एतिरी पहिरियां न हुई। कोशिश कई त वसीलनि खे मुमकिन हद ताईं घटाए सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वज़ीर आज़म हाउस में तक़रीब खे ख़िताब। 190 मिलियन पाउंड करप्शन केस में इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पीटीआई चेयरमैन जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। ज़मानत ख़ारिज थियण खां पोइ नेब खे गिरफ़्तारी जो अख़्तियार मिली वियो। अदालत नेब खे बुशरा बीबी खे गिरफ़्तार न करण जी हिदायत करे छॾी। पाकिस्तान में अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश में मुलवस न आहियूं। साम्हूं ईंदड़ दस्तावेज़नि ते को बि तबसरो न कयो वेंदो। पाकिस्तानी सिफ़ारतकारनि सां थियल ॻाल्हि ॿोल ते बि कुझु नथा चई सघूं। अमरीका अॻूणे वज़ीर आज़म जे रूस जे दौरे ते ॻणितीअ जो इज़हार कयो हो। अमरीकी पढ़े खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं। अॻूणो पाकिस्तानी सफ़ीर बि चई चुको आहे त अमरीका ते कूड़ा इल्ज़ाम आहिनि। पाकिस्तानी हुकूमत सां सिधी रीति ॻाल्हियूं जारी रखंदासीं। आलमी मीडिया ते साम्हूं ईंदड़ दस्तावेज़नि जी तस्दीक लाइ जांच थियणु घुरिजे। साइफर जी कॉपी पीटीआई चेयरमैन वटि हुई जेका हुन वापसी न कई हुई। पीटीआई चेयरमैन जी इहा ॻाल्हि बि रिकॉर्ड ते आहे त उनखां साइफर जी कॉपी गुम थी वई हुई। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयानु चवे थो जेकॾहिं इहो साबित थी वञे त ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत केस थी सघे थो। सिंध हाई कोर्ट सिंध सरकार के मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियूं करण खां रोके वरितो। सिंध हाई कोर्ट में MQM पाकिस्तान पारां 140 खां वधीक खातनि में सिंध हुकूमत जी भर्तियुनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी। MQM दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो हो त सिंध सरकार क़ानूनी घुर्जनि खां सवाइ भर्तियूं करे रही आहे। सूबाई हुकूमत पारां मनपसंद माण्हुनि खे नौकरियुनि सां नवाज़ियो पियो वञे। सिंध हुकूमत जो मुद्दो 11 अगस्त ते ख़तमु थी रहियो आहे ऐं इन जो ही अमल इलेक्शन कमीशन खां अॻु धांधली जे ज़िमरे में अचे थो। मदे जी भरिसां कचे में कल्होड़ा जूणे जा तकरार तां मार्च विल 8 ॼणनि जी जनाज़े निमाज़ पाक तदफ़ीन। जबर शेख थाणे जी हद में तकरार तां मार्च विल कल्होड़ा बिरादरी जे 8 ॼणनि जा मड़ ॻोठ रमज़ान कल्होड़ो में जनाज़े निमाज़ बाद पीर आबोड़ो जे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले। जूणे जा धुर जे अब्दुल मजीद जूणे जो जी जनाज़े निमाज़ ॻोठ जमालपुर में अदा कई वई। वाक़े बाद इलाइक़े में ॾहका वारी सूरतयाल झेड़ींदड़ धुरियूं हिन वक़्त ताईं मोर्चाबंद बणियल। दादू भरिसां राजू देरो थाणे जी हद में जवाबदार पारां नारी खे मुबैना तौर नशो ॾेई 1 महीने ताईं लजा लुट करण जो इंकशाफ। मुतासिर नारी जे चाचे जी फरियाद ते जवाबदारनि सज्जाद सोलंकी इलियास इफ्तिखार समेत 4 जवाबदारनि ते केस दाख़िल। फरियादी मौजिब संदसि भाइट खे मासी जे घरां ईंदे जवाबदार अगवा करे 1 औताक में बंदि करे महीने ताईं लजा लुट कंदा रहिया। पुलिस मुख्य जवाबदार सज्जाद सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। 3 जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया।
पिंगरी वेझो ॻोठ अली मोहम्मद ख़ासी अली ते पुलिस जी ॾोहारीअ जी गिरफ़्तारीअ लाइ चढ़ाई। ॻोठाणनि जो पुलिस जो घेराव, लठियूं ऐं पथर लॻण सबबि एसएचओ समेत 4 अहलकार ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में एसएचओ मूलचंद मेघवाड़, अहलकार अनवर मल्ला, ग़ुलाम मोहम्मद खोसो ऐं नूर हसन लुंड शामिल। पुलिस चढ़ाई करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुज़ाहिमत ते पुलिस जी लठबाज़ी, केतिरियूं ई औरतूं ज़ख़्मी थी पयूं। हाला में लेडी हेल्थ वर्करनि जो मुतालबनि जी मञता लाइ क़ौमी शाहराह ते धरणो। लेडी हेल्थ वर्कर हथनि में हथ ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि ॿिन्हिनि तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। कश्मीर में तालुके बार जे वकीलनि पारां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। हिंदू बिरादरी ऐं शहरियुनि पारां कारोबारी मर्कज़ बंदि करे रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु आहे त कश्मीर में पुलिस जे नाक़िस कारकर्दगी सबबि शहरी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। गुज़िरियल राति हिंदू नौजवान सागर कुमार खे अगवा कयो वियो हो। आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी कश्मीर ऐं ॿिया नोटिस वठनि। एसएसपी सांगड़ जे हुकुम ते मुख़्तलिफ़ पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। टंडो आदम सिटी थाणे जी पुलिस ऐं ख़ैरपुर थाणे जे अहलकारनि ख़िलाफ़ धार केस दाख़िल थियण बाद एसएचओ वॾो मुंशी ऐं अहलकार थाणो छॾे फरार थी विया। एसएचओ पारां तफ़ेल भुट्टो ऐं पुलिस अहलकार खे मुअतल कयो वियो। कड़ियो घंवर भरिसां मज़दूरनि सां भरियल सुज़ुकी टायर बस थियण सबबि कल्टी। 30 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे कड़ियो घंवर ऐं गोलार्ची अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाए पई वञे। ऐं कश्मीर भरिसां मलिक लाड़ेवा टिंडस हाईवे ते वैगन जो मोटरसाइकिल खे टक्कर। हिकु ॼणो फौत थी वियो। फौती जी सुञाण मोहम्मद सलाह मलिक नाले सां थी। टंडोमस्ती में ट्रैक्टर ट्राली खॾ में किरी पई। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। हादसे में ॻोठ लाल बख्श कांधड़ो वासी आबिद अली फौत, नुमाइश अली ज़ख़्मी थी पियो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कंडियारियो भरिसां मोहब्बत देरो लिंक रोड ते रिक्शा ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि मां हिकु ॼणे जी हालत ॻणती जोगी। नवाबशाह अस्पताल मुंतक़िल।